नमस्कार दोस्तों, जय झूलेलाल। मां मोहित शेवाणी वीडियो ठाहे रहियो आहियां तव्हां सभिनी खे अक्सा जे 27वें इंटरनेशनल सम्मेलन में इन्वाइट करण लाइ। किथे थींदो, छा थींदो, सभु तव्हांखे ॿुधाईंदुमि। पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां कि वीडियो किथां ठाहे रहिया आहियूं। मां चाहींदुमि हीउ ॾिसो, जेकी वर्ल्ड जी जेकी लार्जेस्ट रिवर आहे नाइल, हुनजे सोर्स ते असां वेठा आहियूं। हींअर युगांडा असां प्रोग्राम करण आहियूं कंपाला में, ऐं जिंजा उहो एरिया आहे जिते असां आहियूं। हितां ई हिन रिवर जो सोर्स आहे। त जीअं त मां तव्हांखे ॿुधाए रहियो हुयुमि कि असां 27वीं इंटरनेशनल सम्मेलन में तव्हांखे इन्वाइट करण लाइ वीडियो ठाहियो आहे। हुनजा सुहिणा सिंधी पुणे होस्ट करे रहिया आहिनि। प्रेसिडेंट रिस्पेक्टेड डॉक्टर पीताम्बर पीटर दलवाणी साहब असां सां गॾु आहिनि। तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट आहे, पंहिंजो रजिस्ट्रेशन करायो। 4, 5, 6 नवंबर पुणे में ही सम्मेलन थी रहियो आहे। विश्व जा सभु सिंधी हिन में रजिस्टर कराए चुका आहिनि। सुहिणा सिंधी अचा रहिया आहिनि, बिज़नेस टाइकॉन, फिल्म इंडस्ट्री जा माण्हू, पॉलिटिशियन। इन जे अलावा उहे सिंधियत जी शेवा करण वारा कलाकार, साहित्यकार, इन जे अलावा उहे सेवादारी संस्थाऊं, हिन्दुस्तान जे हर शहर जा रिप्रेज़ेंटेटिव प्रतिनिधि हुते ईंदा। त तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट आहे, देरि न कयो। हाणे कुझु माण्हुनि जी जेकी मां चयो जॻह जो जेको आहे उहो हिकिड़ी लिमिटेशन्स आहे। त तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट आहे, 4, 5, 6 नवंबर तव्हां पंहिंजे पाण खे रजिस्टर कयो हिन सम्मेलन लाइ। हिन सम्मेलन में सिंधियत जी ॻाल्हि थींदी, साहित्य जी ॻाल्हि थींदी, ऐं सिंधियत जे वाधारे जी ॻाल्हि थींदी। पॉलिटिकली असां कीअं स्ट्रांग थियूं, लिटररी असां कीअं स्ट्रांग थियूं। हिन्दुस्तान जा सभु कलाकार तव्हांखे विंदराइण ईंदा। सुहिणो सिंधी खाधो मिलंदो। त मूंखे लॻे थो कि दादा साधू वासवाणी साहब, रिस्पेक्टेड असांजे दादा जशन वासवाणी साहब जे नगर में, शहर में, पुणे में तव्हांखे अचणु खपे। तव्हां ईंदा, मूंखे पूरी आश्वस्त आहियां। त ज़रूर ही वीडियो तव्हां ॾिसो, शेयर कयो, ऐं सॼी इन्फॉर्मेशन तव्हांखे पोस्टर जे माध्यम सां, ईमेल आईडीज़, कीअं रजिस्टर करणो आहे, सभु तव्हांखे मिली रही आहे। त महिरबानी करे ही वीडियो स्प्रेड करे छॾियो पूरे वर्ल्ड में, ऐं सुहिणनि सिंधियुनि खे इन्वाइट कयो, सिंधियत जी जोत जॻायो। छो त हाणे वक़्तु अची वियो आहे सभिनी खे असां चऊं कि असां प्राउड सिंधी आहियूं, गर्व सां चऊं असां सिंधी आहियूं। अचो त हिकिड़े अहिड़े ऐतिहासिक सम्मेलन जो हिसो ठहूं जेको पोइ 26 सालनि खां सफलतम पंहिंजी उपस्थिति ॾेई रहियो आहे, ऐं 27 साल हिन्दुस्तान जी सुहिणी मिटीअ ते थी रहियो आहे। त अचो, तव्हां सभिनी खे इन्वाइट थो कयां। सर, हिकु दफ़ो तव्हां बि इन्वाइट ज़रूरु करे वठो। थैंक यू मोहित शेवाणी जी। मां बि सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि कि भई जल्दी पंहिंजो रजिस्ट्रेशन कराए छॾियो, छाकाणि बाक़ी थोरा ई रूम बचा आहिनि असांजे रिसोर्ट में। त मां सभिनी खे पर्सनली इन्वाइट थो कयां। थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अक्सा जो ही सम्मेलन तव्हांजे इंतज़ार में आहे। जय झूलेलाल।